टिज न बानू तोखे मूं मां नुक़सान जो को अंदेशो न आहे। पर तू केरु आहीं ऐं तोखे मुंहिंजे नाले जी कीअं ख़बर आहे? मां नौरोज़ जो दोस्त आहियां। नौरोज़? नौरोज़ जो दोस्त? हाँ, नौरोज़ तो मुंहिंजो कॾहिं न कॾहिं ज़िक्र कयो हूंदो। थोरो यादि करण जी कोशिशि कर। मां गुलज़ार आहियां। गुलज़ार? गुलज़ार? गुलज़ार तू आहीं? धोखेबाज़, मक्कार, कातिल। तू पंहिंजे दोस्त नौरोज़ खे मारे छॾियो। छो मारियो मुंहिंजे नौरोज़ खे? हाँ, ॿुधाए। दगाबाज़ दोस्त। बानू तू मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। इहो सभु कूड़ आहे। मां नौरोज़ जो कातिल न आहियां। चोरासी तू त हलियो वञ। मूंखे तुंहिंजी का बि ॻाल्हि नाहे ॿुधणी। ज़ालिम इंसान, तो हिकु मासूम इंसान खे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी हुई। हुन त तोखे हमेशा पंहिंजी जान खां बि वधीक अज़ीज़ रखियो। हू रब तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदो। तू मूंखे पंहिंजी सफ़ाई में ॻाल्हाइण जो कुझु मौक़ो त ॾे न। मूंखे कुझु बि नाहे ॿुधणो। तू हितां हलियो वञ, न त मां दाहूं करे सॼो ॻोठ गॾु कंदसि। ऐं हा, वरी कॾहिं हेॾां जो रुख न कजां। हली था वञ। मरदो, जरूर मरदो। यो एसपी मरदो। छाकाणि तो न खान बहादुर जे मोबी पुट में हथ विधो आहे। खान बहादुर हुनखे अहिड़ो सोगो कंदो जो यादि कंदो। हाकिम साईं, इहो कानून जो माण्हू आहे ऐं खान बहादुर कानून हथ में न खणंदो। वीरल, तोखे ख़बर ई न आहे। खान बहादुर खुद कानून आहे। ये वज़ीर, ये मशीर। खान बहादुर जादो कुछ भी कोन्हनि के। जो खसीस एसपी खान बहादुर छा कंदो? हिकिड़ी सट भी सही कोन सघंदो खान बहादुर जी। जेकॾहिं खान बहादुर एसपी खे रस्ते तां हटाए छॾे त? बिल्कुलु हटणो पवंदुसि, न त मुफ़्त में मारची वेंदो। ऐं मां एसपी खां पंहिंजा सभु पलांद ॻाए वॼाए वठंदुसि। पर पहिरियां सब्र था कयूं। ॾिसूं था त इहो खान बहादुर पंहिंजे पुट जो पलांद एसपी खां वठे कीअं थो। असांजे लाइ छा हुकुम आहे सरदार? फिलहाल असांखे सब्र खां कमु वठिणो आहे। उहे जेको कबो उहो चिपचिपात में कबो। चिपचिपात में। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।